अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 25 अप्रैल 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। साना पारां अॼु बरतानिया में परॾेही सिंधी आलमी कॉन्फ्रेंस। अयाज़ लतीफ़ पलीजे सुमेत अहम अॻवान ख़िताब कंदा। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी अॼु वरसी। SUP पारां राग जी महफ़िल मुनक़िद, मशल बरदार रैली बि कढी वई। ईरान जो परॾेही वज़ीर पाकिस्तान पहुची वियो। अमेरिकी वफ़द सां मुलाक़ात जे इम्कान जी तरदीद। अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान अहम मनसूबो पेश कंदो जंहिंजो जाइज़ो वठंदासीं। पकाचांग में जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतिजाज। सिरैकी अॻवान जे वफ़द जी बलोच अॻवान अब्दुर्रऊफ़ सासोली, डॉक्टर कादिर मगसी ऐं ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ात। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी दावत ॾिनी वई। STP जो मंशात ख़िलाफ़ कोटड़ी में मुज़ाहिरो। सिंध जे सञाह वंदन पारां अमर फ्याज़ जो मसइलो हल करण जी घुर। ख़ैरपुर में पीउ पुट जे अगवा ख़िलाफ़ एहतिजाज। मेहड़ जी मासूम उजाला 11 ॾींहं गुज़रण बावजूदि बाज़ियाब न थी, वारिस मायूस। हाण पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। साना पारां अॼु तारीख़ में पहिरियों भेरो सिंधी डायस्पोरा कॉन्फ्रेंस मुनक़िद कई पई वञे। साना पारां अॼु पहिरियों भेरो लंडन में पहिरीं परॾेही सिंधी आलमी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई पई वञे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान शिरकत कंदा। सरहदनि खां अॻिते हिकु गॾियल आलमी सिंधी बिरादरी जी तइमीर जे उनवान हेठि थींदड़ कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ अॻवान ख़िताब कंदा। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां सिंधी बिरादरी जूं तनज़ीमूं गॾु थी तालीम, सिहत, लॾ पलाण, रोज़गार, सक़ाफ़त, क़ौमी हक़नि ऐं सिंध ऐं सिंधी क़ौम जी बहितरी लाइ डायस्पोरा जे किरदार ते बहस कंदियूं। उन सां गॾु इहो बि ॾिठो वेंदो त असां पंहिंजे वतन लाइ कीअं गॾिजी सघूं था। 40 खां वधीक सिंधी तनज़ीमूं जेके 20 खां वधीक मुल्कनि मां आहिनि, हिन तारीख़ी तक़रीब में शिरकत करे रहियूं आहिनि। सिंध मां क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं ॿिया अॻवान पिणु शरीक थी रहिया आहिनि। कॉन्फ्रेंस खे साना जा अॻवान ख़िताब कंदा। उन सां गॾोगॾु क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण ऐं जदीद सिंधी साफ़ जो बानी इमदाद ओढो ऐं ॿिया अॻवान पिणु ख़िताब कंदा। रहबर सिंध मुफ़्कर आज़म साईं GM सैद जी अॼु 31वीं वरसी मल्हाई पई वञे। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी 31वीं वरसी जे मौक़े ते दरिया वारे बंगले ते सुफ़ियाणी महफ़िल पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैद ज़ैन शाह, डॉक्टर ज़िया शाह ऐं ॿियनि अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। रहबर सिंध साईं GM सैद जी 31वीं वरसी जे मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैद ज़ैन शाह, डॉक्टर ज़िया शाह ऐं सैयद ख़ानदान सुमेत पार्टी क़यादत ऐं क़ौमी कारकुननि दरिया वारे बंगले तां मशल बरदार रैली कढी, मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पिणु पेश कई। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी वरसी जे मौक़े ते अॼु सन में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि पारां जलसा मुनक़िद कया वेंदा। जसकम तरफ़ां जलसो मुनक़िद कयो वेंदो, जॾहिं त GA सिंध रहबर कमेटी जो पिणु जलसो मुनक़िद थींदो। सन में साईं GM सैद जी 31वीं वरसी जे मौक़े ते जसकम, GA सिंध रहबर कमेटी ऐं जसकम आरिसर तरफ़ां धार जलसा रथियल आहिनि, जॾहिं त कारकुननि जा काफ़िला पिणु सन पहुची विया आहिनि। सॼे शहर खे ॻाढ़नि झंडनि ऐं पेना फ्लेक्स सां सिंगारियो वियो आहे। जसकम तरफ़ां अॼु सैद जी मज़ार जी सिरांदी खां पिंडार लॻायो वियो आहे,
जंहिंमें चेयरमैन सनान खान कुरैशी, आकाश मल्लाह, रमज़ान ख़ासकरी जी अॻुवाणी में कारकुन इंडस हाईवे खां पैदल रैली जी सूरत में सैद जी मज़ार ते हाज़िरी भरींदा। जीए सिंध रहबर कमेटी तरफ़ां जीए सिंध मुहाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो, जीए सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ खान ज़ौर, जसकम शहीद बशीर खान कुरैशी जे डॉक्टर नियाज़ कालाणी, जीए सिंध तहरीक जे शबीर जमाली, नवाज़ शाह भाॾाई ऐं ॿियनि जी क़यादत में जलसो मुनक़िद कयो वेंदो। जीए सिंध क़ौमी मुहाज़ आरीसर तरफ़ां असलम ख़ैरपुरी, इस्माइल नाज़ नूतकाणी, अब्दुल फ़ताह चना जी अॻुवाणी में जलसो थींदो। जीए सिंध तहरीक तरफ़ां सूर्या सिंधी जी अॻुवाणी में हाज़िरी भरी वेंदी। जीए सिंध मुहाज़ तरफ़ां मोहम्मद आदम बुट, फैज़ुल्ला जुणेजो, अली नवाज़, असगर लुंड ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हाज़िरी भरी वेंदी। सिंध जी कुंड कुड़छ मां सिंधियुनि जा काफ़िला सन पहुची विया आहिनि, जेके सैद जी मज़ार ते हाज़िरी भरे भेटाउनि जा कुलाब आछींदा। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जीएम सैद जी वरसीअ जे मौक़े ते पुलिस पारां गिरफ़्तारियुनि जो अमल शुरू कयो वियो आहे। टंडे आदम में सिटी पुलिस SUP जे टिन अॻुवाणनि सिटी सदर सिकंदर मलूखाणी, राजा मलूखाणी ऐं गुल पहवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SUP अॻुवाण कामरेड मोहम्मद ख़ान पहवर ॿुधायो त SUP जा अॻुवाण साईं जीएम सैद जी वरसी में शिरकत लाइ तयारियूं करे रहिया हुआ त पुलिस खेनि गिरफ़्तार करे खंभे खणी वई। जसकम ज़िले नौशहरे फ़िरोज़ जे अॻुवाण अज़ीज़ भंगवार खे पिणु रियासती इदारा खंभे खणी विया आहिनि। सिंध सभा मर्कज़ पारां चयो वियो आहे त अज़ीज़ भंगवार हिकु पुरअमन क़ौमी कारकुन आहे, जंहिंखे कुझु बि थियो त उनजी ज़िम्मेवार नौशहरो फ़िरोज़ पुलिस हूंदी। पका जंग में क़ौमी कारकुननि सदाम शर ऐं सिंध मां खंभे गुम कयल ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सदाम शर पुरअमन क़ौमी कारकुन आहे। जबरी गुमशुदगी आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। जेकॾहिं सदाम शर खे जल्द ज़ाहिर न कयो वियो त सख़्त खां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ जे इस्लामाबाद पहुची वियो आहे, जॾहिं त अमेरिका पिणु अॼु पंहिंजो वफ़द पाकिस्तान मोकिलण जी तस्दीक़ कई आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ जी आसिम मुनीर ऐं नाइब वज़ीर अज़म इसाक डार सां टेलीफोनिक राब्तनि खां पोइ पंहिंजे बयान में लिखियो त हू इस्लामाबाद, मस्कत ऐं मास्को जे बरवक़्त दौरनि ते रवाना थी रहिया आहिनि। हुन चयो त उन्हनि दौरनि जो मक़सदु भाईवार मुल्कनि सां ॿतरफ़ी मामलनि ते वेझो राब्तो ऐं सलाह मशवरा करणु आहे, जॾहिं ते इलाइक़ाई सूरतहाल ऐं ताज़ी पेशरफ़्त ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वेंदी। हुन चयो त पाड़ेसरी मुल्क असांजी अवलीन तरजीह आहिनि। ईरान ख़िते में सहकार, राब्ता ऐं सिफ़ारती मुशावरत खे हथी ॾियणु चाहे थो। ईरान पारां अमरीकी वफ़द सां मुलाक़ात वारे इम्कान जी तरदीद कई वई आहे। अमरीकी सदर दावा कई आहे त ईरानी क़यादत अंदरूनी इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे। अमरीका जंग दौरान पंहिंजा केतिरा ई हदफ़ हासिल करे चुको आहे। अमरीकी सदर इहा बि दावा कई आहे त ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो ऐं ॾिसणु चाहे थो त को मुआइदो तइ थी सघे थो या न। अमरीका जा मुतालबा पूरा करण जे लाइ ईरान हिकु मनसूबो पेश करण जो इरादो रखे थो। ईरान हिकु आछ कंदो ऐं असां उनजो जाइज़ो वठंदासीं। अमरीका जी नाणे वारी वज़ारत पारां अॼु खां ईरान ते नयूं पाबंदियूं लागू कयूं वयूं आहिनि। चीनी पेट्रोलियम कंपनी ते पिणु पाबंदी हई वई आहे। सिरैकी अॻुवाण जे वफ़द हैदराबाद में मुख़्तलिफ़ अॻुवाण सां मुलाक़ात करे मुल्तान में रथियल आल पार्टीज़ सूबा सिरकिस्तान कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी। सिरकिस्तान वतन पार्टी जे चेयरमैन ज़हूर अहमद धरेजा जी सरबराही में वफ़द हैदराबाद पहुची नामियारे साफ़ी इक़बाल मल्लाह, STP जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी, बलोच अॻुवाण रऊफ़ सासोली ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्तान में थींदड़ आल पार्टीज़ सूबा सिरकिस्तान कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी वई। वफ़द में सिरकी शाइर आबिद शाकिर, रफ़ीक अहमद पहवर, मोहम्मद अनीस रफ़ीक ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। क़ौम परस्त अॻुवाणनि समेत साञाहवंदनि पारां
अमर फ्याज़ बुरड़े जे अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट खां धार थियण ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो आहे त हीअ अमल सिंधी ॿोली खे डस्टबिन में उछलाइण जे बराबरि आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इन फ़ैसिले खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। अमर फ्याज़ बुरड़ो उहो माण्हू आहे जंहिं जदीद टेक्नोलॉजी वसीले सिंधी ॿोली खे नई ज़िंदगी ॾिनी ऐं आलमी सतह ते मुतारिफ़ करायो, पर अफ़सोस जो अहिड़े अहम किरदार खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। सिंध हुकूमत जो सक़ाफ़त खातो गैर ज़रूरी मेलनि, नाच गाननि ऐं निमाइशी प्रोग्रामनि ते किरोड़ें रुपया ख़र्च करे थो, पर संजीदा तहक़ीक़ी ऐं अमली कम कंदड़ इदारनि लाइ न त मुनासिब फंड रखिया वञनि था, न ई उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कई वञे थी। हुन मुतालबो कयो त सिंध हुकूमत फ़ौरी तौरु नोटिस वठे, हिन इदारे खे बचाइण लाइ क़दम खणे, अमर फ्याज़ बुरड़ो खे वापसि आणे ऐं इदारे खे मुस्तक़िल बुनियादनि ते क़ाइमु करे, जॾहिं त वक़्तु सिर्फ़ फंड फ़राहम करे सिंधी ॿोली जे डिजिटल तरक़ी खे यकीनी बणायो वञे। मेहड़ जी अयाज़ कॉलोनी जी रहवासण 6 सालनि जी मासूम निगरी उजाला परवीन सोलंकी जो 11 ॾींहं गुज़रण बावजूदि पतो पइजी नाहे सघियो। ॿारड़ी जा वालदेन परेशान बणियल आहिनि, ॿारड़ी जी वापसी जा मुंतज़र आहिनि। सरकार ऐं दादू पुलिस 11 ॾींहं गुज़रण बावजूदि ॿारड़ी जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खंया, जॾहिं त उजाला परवीन सोलंकीअ जी बाज़ियाबी लाइ हायर सेकेंडरी स्कूल शाह पंजू सुल्तान जे शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागिर्द अॻवाननि सिंगार जबारतुनियो, शिराज़ लाखेर, मोहसिन मुमताज़ लाखेर, फैज़ मोहम्मद, अशफाक अहमद चन्ना ऐं ॿियनि चयो त मेहड़ जे प्राइमरी उस्ताद शमसुद्दीन सोलंकीअ जी मासूम ॿारड़ी सिंधल मैसर प्राइमरी स्कूल खां मोटंदे गुम थी वई आहे, जंहिंजो IG सिंध पिणु नोटिस वरितो ऐं SSP दादू पारां पुलिस ऑफिसरनि जी 8 रुकनी कमेटी जोड़ण बावजूदि मासूम ॿारड़ी जी ॻोल्हा ऐं उनजी बाज़ियाबी लाइ को बि पतो पइजी नाहे सघियो। ॿारड़ीअ जे अगवा वारे वाक़े बाद असीं शागिर्द पिणु मायूस ऐं ख़ौफ़ज़दा थी विया आहियूं। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवान कामरेड इमदाद काज़ी चयो आहे त हुक्मरान पंहिंजो शाह ख़र्चूं घटि करण लाइ तयारु न आहिनि, न ई लुटमार जो सिलसिलो ख़तमु करण लाइ तयारु आहिनि। पाण त आवाम खे सहूलियतूं ॾियण नथा चाहिनि, पर हर शहरी खे 60 रुपया फ़ी यूनिट महांगी बिजली मिली रही आहे। हिन गर्मी में ॻोठनि में त अक्सर बिजली आहे ई कोन, जॾहिं त शहरनि में बि 12-12 कलाक लोड शेडिंग सबबि ॿार ऐं बुज़ुर्ग सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो त हिन तकलीफ़ खां छुटकारो हासिल करण लाइ माण्हू पंहिंजनि छितियुनि ते सोलर पैनल लॻाए कुदरती रोशनी मां फ़ाइदो वठी रहिया आहिनि, पर मुल्क जे हुक्मरान अशराफिया खे इहो बि क़बूल न आहे। साॻी अशराफिया कमीशन जी लालच में महांगी बिजली पैदा करण ऐं महांगी LNG जा सौदा करे रही आहे, जॾहिं त पाण मुफ़्त बिजली इस्तेमालु कनि था। उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़, उन्हनि जा बिल त आवाम अदा कंदो रहे थो। हाणे सोलर खे बि बर्दाश्त नथो कयो वञे। सोलर लॻाइण लाइ इजाज़त ऐं उन ते फ़ीस मुक़ररु करणु उहो ज़ाहिर करे थो त ग़ुलामी वारे दौर वांगुरु अवाम महिनत करे ऐं हुक्मरान अशराफिया खाए। इहो हाणे बर्दाश्त न थींदो। हुकूमत खे इहो फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। उनखां अलावा जॾहिं सभिनी रियासती अशराफिया खे, चाहे सियासी उहिदनि वारा हुजनि या जज जनरल या वरी सिविल ब्यूरोक्रेट, उन्हनि खे पघारूं मिलनि थियूं त पोइ मुफ़्त बिजली, मुफ़्त पेट्रोल ऐं गैस छो ॾिनी वञे थी। उन्हनि मुफ़्त खोर माण्हुनि खां उहे सहूलियतूं वापसि वठी बिजली सस्ती कई वञे ऐं सोलर सिस्टम ते हर क़िस्म जो टैक्स ख़तमु कयो वञे। काज़ी अहमद में सियासी समाजी तंज़ीमनि जे सॾ ते टोल प्लाज़ा ठाहिण ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल कई वई। हड़ताल सबबि शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया, जॾहिं त पुलिस जा वॾा अटाला टोल प्लाज़ा ते मुक़ररु कया विया हुआ। होॾांहुं शहरनि टोल प्लाज़ा ठाहिण ख़िलाफ़ एडवोकेट हाफ़िज़ुर रहमान जूणू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी। मुज़ाहिरीन चयो त कामयाब हड़ताल टोल प्लाज़ा ख़िलाफ़ रेफरेंडम आहे। शहरनि पंहिंजी कावड़ जो इज़हार कारोबार बंदि करे कयो आहे। हुननि चयो त 10 किलोमीटर ते अॻी झलो मस्जिद वटि टोल प्लाज़ा क़ाइमु आहे।
थोरे ई फ़ासिले ते ॿियो टूल प्लाज़ा क़ाइमु करणु नाइंसाफ़ी आहे। अहिड़े अमल खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ख़ैरपुर नाथन शाह में नौजवान जी गिरफ़्तारी ऐं पुलिस ख़िलाफ़ जरवार बिरादरी जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हयो, जंहिंजे करे कराची खां लाड़काणे वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। मुज़ाहिरीन इरशाद जरवार जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे संदसि फौरी आज़ादी ऐं इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कंदा रहिया। एहतिजाज कंदड़नि चयो त पुलिस इरशाद जरवार खे बिना जवाज़ गिरफ़्तार कयो आहे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त इरशाद जरवार केतिरनि ई केसनि में घुरिबल आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले जामशोरे तरफ़ां ज़िले में बंदि पियल स्कूल खोलाइण, आम माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ ऐं मंशियात बंदि कराइण समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ कोटड़ी स्टेशन रोड खां एहतिजाजी रैली कढी अल मदीना चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि यूनस ओठो, अमजद मस्तोई, इरशाद पंवर ऐं ॿियनि चयो त जामशोरे ज़िले में केतिरा स्कूल बंदि पियल आहिनि, पर तालीम खातो उहे स्कूल खोलाइण लाइ तयारु नाहे। DHQ अस्पताल समेत ज़िले में सरकारी अस्पतालनि जी हालति ख़राबु आहे। ग़रीब माण्हुनि खे इलाज जूं घुरिबल सहूलियतूं बि नथियूं मिलनि, जॾहिं त मंशियात पिणु कोहिस्तान ऐं कोटड़ी समेत सॼे ज़िले में वबा वांगुरु फैलिजी वई आहे, जंहिं करे नौजवान नस्ल तेज़ी सां तबाह थी रहियो आहे। पुलिस ऐं एक्साइज़ समेत लाॻापियल इदारा मंशियात बंदि कराइण लाइ तयारु न आहिनि। हुननि बंदि पियल स्कूल खोलाइण, इस्पतालनि में सिहत जे सहूलियतनि ऐं मंशियात फ़रोशी रोकण समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ एहतिजाज कयो। हुननि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त ज़िले में बंदि पियल स्कूल बिना देर खोलाए ग़रीब माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं ज़िले जे हर नंढे वॾे शहर में मंशियात बंदि कराइण लाइ फ़ौरी तौर ते क़दम खंया वञनि। ॿी सूरत में मरहलेवार एहतिजाजनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। सखर जे इलाइक़े न्यू पिंड में बिजली जी अणऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त हिते रोज़ानो 20 कलाकनि ताईं बिजली बंदि रहण सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। इस्लाम कॉलोनी में जतोई महले समेत केतिरनि ई पाड़नि में रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त 24 कलाकनि मां रुॻो 4 कलाक बिजली फ़राहम कई वञे थी, जॾहिं त बाक़ी वक़्तु मुकमल ब्लैक आउट हूंदो आहे, जंहिंजे करे हिन शदीद गर्मी में ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते अणऐलानियल लोड शेडिंग वारो सिलसिलो ख़तमु कयो वञे। मांझंदि में सनवासी नारी राणी मलाह पंहिंजे पीउ माली मलाह, माउ ज़रीना मलाह, भाॼाई मंसूरा ऐं ॿियनि सां गॾु एहतिजाज कंदे चयो त अॻूणो मुड़ुसु मारकुट करे थो ऐं तशदुद जो निशानो बणाए थो, जंहिंमां ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते तहफ़ुज़ ॾिनो वञे। बदीन भरिसां ॻोठ शाह तुरेल जे रवासी गुलज़ार उमराणी ज़ाती ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ बदीन प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुन चयो त जवाबदारनि न सिर्फ़ ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, पर मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। शाहपुर जहानिया जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाल बणियल आहे। स्कूल जे कमरनि जे छितियुनि में बि ॾार पइजी विया आहिनि, जंहिं करे काफ़ी दफ़ा तदरीसी अमल दौरान चापड़ किरनि था। शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द ज़ख़्मी पिणु थी चुका आहिनि। नियाणियुनि जी तालीम मुतासिर थियण लॻी आहे। मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समीर उमराणी, फलक कलोड़ो, सना बुघियो, सईदा सोलंगी, सीमा मंगणहार ऐं ॿियनि चयो त असांजे स्कूल खे का बि सहूलियत मिलियल न आहे। फर्नीचर अणपूरो आहे, बिजली न हुजण करे ऐं सोलर प्लेटूं न हुअण करे शदीद गर्मी में पढ़ण ते मजबूर आहियूं। असां तालीम खाते जे आला ऑफिसरनि खे बार बार शिकायतूं कयूं, पर असांजे शिकायतुनि जो अज़ालो अञा ताईं नाहे थियो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कमर में बदअमनी वधी वई। शहरी पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झण लॻा। मंशियात ऐं जुआ जा आला सरेआम हलण लॻा।
रहवासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, SSP हसन न्याज़ी बदअमनी जो ज़िम्मेवार करार। शहरियुनि सिविल सोसाइटी ऐं वकील तनज़ीमनि पुलिस जी कारकर्दगी ते संगीन सवाल उथारे छॾिया आहिनि। काल्ह एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते SSP खे बदअमनी जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। हुननि SSP खे फ़ौरी तौरु हटाइण जो मुतालबो कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त जेकॾहिं सूरतहाल ते ज़ाब्तो न आंदो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शहरियुनि इल्ज़ाम हयो त पुलिस दादन गोपांग ऐं अनवर गोपांग ते कूड़ा केस दाख़िल करणु ऐं खेनि मंशात विकिरो करण लाइ दबाउ विझण जहिड़ा गैर क़ानूनी हरबा बि इस्तेमालु करे रही आहे, जेको अमल इंतिहाई ॻणती जोॻो आहे। दरिया ख़ान मरी थाणे जी हद वेसर मोरी भरिसां वेठल अली असगर खोसो, अली खोसो, मासूम ॿारनि समेत एहतजाज कंदे दाहियूं त असांजे पाड़े में रहंदड़ सैयद बिरादरी जी नौजवान न्याणी ईद जे 3 ॾींहं गुम थी वई, जंहिंजे अगवा जो केस असांजे ख़िलाफ़ दाख़िल करे असांजो जीअण जंजाल कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त शफ़ाफ़ जांच करे न्याणी खे बाज़ियाब कयो वञे ऐं असांखे तंग करण जो सिलसिलो ख़तमु कयो वञे। पिरियालो थाणे जी पुलिस ॻोठ खोसा मां मुबैना अगवा थियल पीउ पुट खे बाज़ियाब कराए न सघी आहे, जॾहिं त मुतासिर औरत मुड़ुस ऐं पुट समेत ख़ैरपुर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुमताज़ बुर्धी दाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं जवाबदार निसार बुर्धी, अब्दुल गफ़ार बुर्धी समेत 15 नामालूम माण्हू हथियारनि जे ज़ोर ते घरनि में दाख़िल थी 15 वरनि जे पुट अब्दुल बासित बुर्धी ऐं मुंहिंजे मुड़ुस मुख़्तियार बुर्धी खे अगवा करे विया आहिनि। वाक़े जो केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। जवाबदार बासर आहिनि। हुननि मुतालबो कयो त मुंहिंजे मुड़ुस ऐं पुट खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। 6 महीना अॻु शहदादपुर पुलिस हथां हिरासत दौरान वैशाणी तशदुद में फ़ौत थींदड़ हेड मास्टर जाम अज़ीज़ जखरो केस में SSP सागड़ पारां केस में नामज़द पुलिस एहलकार गुल मोहम्मद ज़रदारी, रफ़ीक उजण, अमानुल्ला साद ऐं महरम ज़रदारी खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे। FIA नवाबशाह पारां 10 ॼणनि ते वाक़े जो केस दाख़िल कयो वियो हो। केस में नामज़द SHO शहदादपुर ग़ुलाम शबीर दलवाणी अॻी नौकरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। साॻियुनि केसनि में वधीक 4 ॼणनि खे नौकरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। केस में नामज़द 5 एहलकार जेल में आहिनि, जॾहिं त 1 ज़मानत ते ऐं 4 रूपोश आहिनि। वाज़ह रहे त 6 महीना अॻु पुलिस हिरासत दौरान वैशाणी तशदुद में हेड मास्टर जाम अज़ीज़ जखरो फ़ौत थी वियो हो, जंहिंजो FIA नवाबशाह में केस हलंदड़ आहे। हाला भरिसां ॻोठ नबी चांडियो में कारह जे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल कयल नारी शुमैला चांडियो जे केस में 12 ॾींहं गुज़रण बावजूदि बि पुलिस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ वारसनि एहतजाज कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे। कुझु ॾींहं अॻु नारी शुमैला चांडियो खे सोटनि पारां मुबैना तौरु कारह जे इल्ज़ाम में कुहाड़ियुनि जा वार करे बेरहमाणे नमूने क़त्ल कयो वियो हो, जंहिं बाद केस दाख़िल थियण बावजूदि मरकज़ी जवाबदार शालू चांडियो अञा ताईं गिरफ़्तार थी नाहे सघियो। मक़तूल नारी जी अमड़ मसमात जेडल भेण बख़्तावर ऐं ॿिनि वारसनि जी अॻवाणी में सख़्तु गर्मी बावजूदि एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। एहतजाज में शामिल मसमात बानो, मसमात गुल्ला, मसमात इमामज़ादी, मिसरी खोखर, बहार सेतो ऐं हाफ़िज़ शकील अहमद काका चयो त 12 ॾींहं गुज़रण बावजूदि इंसाफ़ न मिलणु अफ़सोसनाक आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदार धुर पारां वारसनि ते केस तां हथ खणण लाइ दबाउ विधो पियो वञे, खेनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां कयो वञे थो। हुननि वधीक चयो त मक़तूल नारी जा निढड़ा मासूम ॿार आहिनि, जिन जी ज़िंदगी बि ख़तरे में आहे, छो त जवाबदार साॻे ॻोठ में रहनि था, तंहिं करे वारसनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हुननि शिकायत कई त अञा ताईं इंतिज़ामिया जो को बि आला अमलदार वारसनि वटि नाहे पहुतो, न ई केस जी शफ़ाफ़ जांच लाइ का अॻभराई थी आहे, जंहिं करे मामले में लिकियल हथनि बाबति ख़दशा वधी विया आहिनि। वारसनि आला इख़्तियारियुनि समेत वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो फ़ौरी नोटिस वठी मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे मक़तूल नारी खे
इंसाफ़ ॾियारियो वञे। हुननि चेताव ॾिनो त जेकॾहिं जल्द जवाबदार गिरफ़्तार न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शहदाद कोर्ट में जुडिशल मजिस्ट्रेट 1 सादिक अली बिरोही ए सेक्शन थाणे ते छापो हणी नाहक वाड़ियल बाबर सुमरो खे बाज़ियाब कराए वरितो। रोज़नामचे में नौजवान जो नालो न हुअण ते जुडिशल मजिस्ट्रेट पुलिस अमले खे छंड पिणु पटी। जुडिशल मजिस्ट्रेट SHO ए सेक्शन खे सूमर ॾींहुं रिकॉर्ड समेत अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। टंडे अलहियार में अवामी तहरीक तरफ़ां ईरान ते इसराइल ऐं अमेरिका जी जारियत पेट्रोल डीज़ल ऐं गैस जी क़ीमतुनि में हथरादू वाध, घाटे तोड़, महांगाई ऐं तालीमी इदारनि में नियाणी सजातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो। एहतिजाज जी अॻवाणी नियाज़ बेरहाणी, अब्दुर्रहमान समो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त जंग ईरान ऐं अमेरिका जी आहे, पर मुल्क में पेट्रोल डीज़ल ऐं गैस जूं हथरादू क़ीमतूं वधाए ग़रीब अवाम ते भार विधो वियो आहे। तालीमी इदारा असांजे नियाणियुनि लाइ महफ़ूज़ न आहिनि ऐं फ़हमीदा लगारी, रुबीना चांडियो, शुमैला समेत बेगुनाह क़त्ल थियल ॿिनि नियाणियुनि सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ास में सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि जो पॉइंट बसनि जे भाड़नि में वाध ख़िलाफ़ एहतिजाज। यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि में पढ़ंदड़ शागिर्दनि पॉइंट बसनि जे भाड़नि में वाध ख़िलाफ़ अवेस रिंद, अली गुल रिंद, जुनेद लगारी ऐं यूसुफ रिंद जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त अॻु में पॉइंट बसनि जो भाड़ो 400 रुपया हो, जंहिंखे वधाए 600 रुपया कयो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जी पॉइंट बसनि जे तइदाद में पिणु घटिताई कई वई आहे। शागिर्द सथिजी वेहनि था। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते भाड़ा घटाया वञनि। दादो में सिंध सभा पारां मुतालबनि जी मंझताल एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध सभा पारां शबीर सिंधी, सैयद शमन शाह, असगर, अकील लुंड ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त सिंध में सियासी कारकुननि खे बिना जवाज़ खंभे गुम करणु इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। सिंध मां जबरी तौर खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौर बाज़ियाब करायो वञे। सखर मां नौजवान ऐं पीरसन पुरअसरार तौर लापता थी विया। असगर, करसी जतोई ऐं नेक आलम कोश 3 ॾींहनि खां लापता आहिनि, जिन जो को बि पतो पइजी नाहे सघियो। बनू में राहुठ रोड जी तइमीर न थियण, क़ब्रिस्तान ते थियल कब्ज़नि ऐं करप्शन सबबि शहर खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त शहर जे क़दीम क़ब्रिस्तान ते कब्ज़ा आहिनि। चौदीवारी न हुअण जे करे क़ब्रिस्तान जी बेहुरमती थिए थी। हुननि मुतालबो कयो त कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़ैरपुर नाथन शाह में मनशा जे आज़ार ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवाणी फ़क़ीर अली हसन जामरी, सैयद एजाज़ अली शाह, सिकंदर खोखर, कामरेड अज़ीज़ जमाली, हाफ़िज़ अनवर अली खुआरो, कामरेड सूमर चांडियो, तनवीर ज़ंगेजो ऐं ॿियनि कई। कोटड़ी साइट में पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ पाकिस्तान नौजवान तहरीक पारां अनोखो एहतिजाज कयो वियो। कारकुननि पाणी जी टैंकी अंदरि दाख़िल थी गीत ॻाए एहतिजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते अॻवाननि अब्दुल सत्तार लोहर, शहबाज़ मेमण, पुनहल चांडियो ऐं ॿिनि चयो त इलाइक़े में पाणी जी फ़राहमी केतिरे वक़्त खां बंदि पियल आहे, जंहिंजे करे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पाणी ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरत आहे, पर लाॻापियल इदारा पंहिंजे ज़िम्मेवारियुनि खां लापरवाह बणियल आहिनि। फ़ौरी तौर शहरियुनि खे साफ़ पाणी मुहैया कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। लाड़काणे में गंदगी जे आज़ार ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। लाड़काणे में जसकम तालके तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवाणी अमानुल्लाह पंवर, बशीर जतोई, आफ़ताब मीराणी, लतीफ़ कोरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त लाड़काणे शहर में गंदगी जो आज़ार वधी वियो आहे। नालियुनि जो गंदो पाणी विख ते रोडनि ते बीठल आहे, जंहिंजे करे रोडनि में खॾा पइजी विया आहिनि, जिते हादसा मामूल बणियल आहिनि। जॾहिं त स्ट्रीट लाइट जी खोट सबबि शहर जा केतिरा इलाइक़ा ऊंदाही में ॿुॾियल आहिनि, जिते चोरी ऐं फुरजूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। शहर जे पार्कनि ऐं रांदियुनि जे मैदाननि जी सार संभाल बि नथी लधी वञे।
बदहाली जो शिकार आहियूं। मच्छरमार स्प्रे न थियण जे करे केतिराई मुज़ी मर्ज़ फैलिजी विया आहिनि, जॾहिं त पार्कनि समेत सरकारी मिल्कियतनि ते बासर सरियाम कब्ज़ो करे वेठल आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते एहतजाज जो नोटिस वठी मसइला हल कया वञनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।